पुलिस हेडक्वार्टर खैरपुर में तकरीब मुनक़िद करे सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ पुलिस ऑफिसरनि खे इनाम ऐं सर्टिफिकेट ॾियण सां गॾु फुरिजी वियल दुकानदारनि खे संदन रक़म पिणु वापसि ॾिनी वई। रिपोर्ट कराया शकील जावरी। खैरपुर में अमन अमान के हवाले से बेहतर कारकर्दगी ॾेखारींदड़ पुलिस ऑफिसरन के मान में तकरीब मुनक़िद कई वई। उन मौके ते सुठी कारकर्दगी ॾेखारींदड़ पुलिस ऑफिसरन के इनाम ऐं सर्टिफिकेट ॾियण सां गॾु खैरपुर के फुरिजी वियल दुकानदारन के संदन रक़म भी वापसि ॾिनी वई। तकरीब में SSP खैरपुर ज़फर इकबाल मलक, सचल अंजमन ताजरान अगवाणन, नज़ीर अहमद फलपोटो ऐं सैफुल्ला कुड़ियो आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरीं ॻाल्हि त हिन महिल CM साहब इन ॻाल्हि में एॾा सीरियस आहिनि, खैरपुर त न पर सॼे सिंध में वो वीकली मीटिंग पिया कनि। इहो पॉसिबल ई न आहे त हींअर पुलिस ऑफिसर मनशियात हलण ॾे। जेतिरा केस हींअर रजिस्टर्ड थिया आहिनि इहे केस कॾहिं बि खैरपुर में रजिस्टर्ड न थिया आहिनि। ऐं कंपेन जेको मनशियात जी तव्हां ॻाल्हि था कयो, वीकली मीटिंग थी थिए हाणे, जंहिंमें CM साहब पर्सनली इवन PS लेवल ताईं हुन फोकस कनि था, थाणे जो नालो बि खणनि था। ॾोहनि में इज़ाफ़ो बिल्कुलु कोन्हे। ही तमामु वॾो डिस्ट्रिक्ट आहे। 42 ES आहिनि हिते। 42 जो मतिलबु आहे 3 डिस्ट्रिक्टनि जे बराबरि आहे। अगरि तव्हां पूरे खैरपुर खे काउंट कंदा त ही 2 महीननि में 3 माण्हुनि जो ॾोह थियो हुयो। 2 महीननि में 3 दुकान त वारदात थी ऐं 3 रिकवर थी वञनि। लास्ट 2 ॾींहं अॻे असां 14 मोटरसाइकिलूं जेके असां रिकवर करे मालिकनि खे ॾिनियूं आहिनि ऐं सिटी जी 10 हुयूं ऐं उन मां 8 रिकवर थियूं आहिनि। 2 बरलोजियूं हुयूं, तक़रीबन उन मां 95% रिकवर थियूं आहिनि। कंहिं क़िस्म जी सियासी मदाख़लत हिन में क्रिमिनल्स जे लाइ कोन्हे। असांखे न को प्रेशर आहे ट्रांसफर पोस्टिंग जो, न ही कंहिं ॾुहारी जे लाइ असां ते प्रेशर विधो वञे थो। इहा बिल्कुलु अगरि ॻाल्हि आहे त बिल्कुलु ग़लति आहे। जेको असांजो प्रोग्राम हुयो उन में जेके असांजे दुकान तां फुर थियूं हुयूं, उन्हनि जे हवाले सां इहे प्रोग्राम हुयो। असांजी हिकिड़ी दिलि जी ख़्वाहिश बि इहा हुई त जेके हिन प्रोग्राम में दोस्त जेके सुठी कारकर्दगी जिन ऑफिसर्स ॾेखारी आहे उन्हनि खे बि असां हिकु रिवार्ड ॾियूं। सो असां अॼु हीअ ताजरान बिरादरी ऐं जेको खैरपुर पुलिस गॾिजी प्रोग्राम कयोसीं। उन प्रोग्राम जे हवाले सां अॼु जेके दुकान असांजा फुरिजी विया उन्हनि जो रिकवरी जेके हुयूं अॼु उन दुकानदारनि खे वापसि मिलियूं आहिनि। खैरपुर में अमन अमान नो डाउट हिकिड़ो बहाल थियो आहे। पहिरियों खां हिकिड़ी सुठी हिकिड़ी कैफ़ियत आई आहे। पहिरियों जेका हिकिड़ी ख़ौफ़ जी कैफ़ियत हुई उनखे पुलिस पंहिंजी महिनत सां चेंज कयो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण सां गॾु पुलिस मां सियासी मुदाख़लत खे ख़तमु कयो वञे, जीअं पुलिस बहितर कारकर्दगी ॾेखारे सघे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ TV खैरपुर।